जहिड़ो तुंहिंजो नाम बाज जो नी मंगिया रियत बे रियत हुणे तूं छपर तूं छा गुजारो काम मालूम तोखे सभु रत देश तुझे राह में जेकॾहिं फुड़ो फुड़ो थी वही वञे रत तुझे देश जी राह में जेकॾहिं फुड़ो फुड़ो थी वही वञे ए माता तुंहिंजो कर्ज़ लही वञे मुंहिंजो बि नसीब ठही वञे मां बाकारे हलियो वेंदुसि तूं सन न ॾींदी त छा थींदो मौत सभिनि जी हिकिड़ी आहे जे भाव न थींदे त छा थींदो ए वॾेरा तूं रोड खाई वे रस्ता खाई वे स्कूल खाई वे अस्पतालूं खाई वे सॼी सिंध भींग करे वे देखो पोइ 10 सालनि खां पोइ आया हो त असां तव्हांजे लाइ सभु कुझु कंदासीं खुदा जी का मार पयो सिंधियुनि ते रहम कयो ईंदड़ नस्ल ते रहम कयो ये सोना ताज तव्हांखे जेकॾहिं पाराइनि था त हिनजे रत ऐं पघर जो पोरियो आहे सिंधियुनि जो मां कंहिं ते बि नुक्तचीनी कोन थो कयां ये मुझे दिल जो आवाज आ तव्हांजे बि अंदर जो आवाज आ तव्हांजे ईंदड़ नस्ल जो आवाज आ जेकॾहिं ज़मीन वारा आहियो खुदा रा थधे दिल ऐं दिमाग़ सां सोचो केर बि वोट वठण अचे थो त वोट उनखे ॾियो जेको तव्हांजे कमु अचे मां कंहिं बि पार्टी सां तालुक नथो रखां मुंहिंजी मोहबत सिंध सां आहे मूंखे मरणो जीअणो सिंध में आहे मुझी हिकिड़ी अमर जे मूंखे 9 महीना पंहिंजे पेट में सांडे ॿाहिरि कढियो थञ पीआरियूं वॾड़ो कंहिं लोरियूं ॾिनई उन खां पोइ दरियाए सिंध जो पाणी पीतो जॾहिं मरी वेंदुसि त मां हिन माता जे हंज में ता क़यामत रहंदुसि उन माता जे कसम आहे तव्हांखे वोट सही हक़दार खे ॾिजो इन करे चवां थो जॾहिं क़यामत ते उथंदव त तव्हांखे पीउ जे नाले सां न पुकारियो वेंदो तव्हांखे माउ जे नाले सां पुकारियो वेंदो उहो इन करे बीबी मरियम हज़रत ईसा जो किसो तव्हांखे यादि हूंदो हज़रत ईसा जो पीउ न हो उनजो पर्दो रखण जे लाइ माउ जे नाले सां तव्हां सभु पुकारिया वेंदो त इन करे हिन धरती हिन माता जो वॾो कर्ज़ु आहे तव्हांजे मथां 40 सालनि खां असां कर्ज़ु अदा कंदा था अचूं 40 सालनि खां खुदा रा हाणे सिंध ते रहम कयो हाणे जेका बि हुकूमत अचे त असांजे बच्चनि जे लाइ कुझु सोचे असांजे एजुकेशन जे लाइ सोचे असांजे हेल्थ जे लाइ सोचे असांजे रोड रस्तनि जे लाइ सोचे अमन अमान जे लाइ सोचे ईअं न थिए जेको रस्ते खां वञे तो खंभिजी वञे बाबा हेतिरा पैसा ॾियो तंहिंखां पोइ रहा कींदासीं अस्पताल में वञो त डिस्परिन जी गोरी न आहे मथे जे सूर जी गोरी न आहे थर में चवनि था त भई माउ जेकॾहिं बच्चा ॼणे थी हुनखे छिके दायूं कढनि थियूं तॾहिं उहो ॿारु मरी थो वञे इहे ताना असांखे ॿुधण लाइ न मिलनि मां उहा धरती ॾिसणु चाहियां थो उहा सिंध ॾिसणु चाहियां थो जेका अमन जी धरती हुजे जेका मोहबत जी धरती हुजे जेका ख़ुशहाल धरती हुजे जेकॾहिं तव्हां एजुकेशन ते ईंदो त पूरी दुनिया सां क़दम क़दम मिलाए सघंदव कंहिं बि क़ौम खे जेकॾहिं तबाह करणो आहे त उनजी सभ खां पहिरीं तालीम तबाह कयो उहा क़ौम ख़ुदि ब ख़ुदि तबाह थी वेंदी 40,000 को 45,000 स्कूल बंद छो सिंधियुनि कहिड़ो ॾोह कयो आहे भई सिंधी तव्हांखे असेंबलियुनि में पहुचाइनि था पोइ चाहे वो नवाज शरीफ हुजे अरबाब रहीम हुजे या भुट्टे जी पार्टी हुजे कहिड़ी बि पार्टी हुजे चाहे लियाकत जतोई वज़ीर आला हुजे मुज़फ़र हुसैन शाह हुजे अब्दुल्ला शाह हुजे मुराद अली शाह हुजे कई वज़ीर आला थी विया काइम अली शेखा ॿोड़ा जेके कॾनि खां ॿोड़ा उहे बि असांजे मथां वज़ीर आला थिया खुदा हथ ॿधी अर्ज़ु थो कयां कंहिंखे टोंक तंज़ नथो कयां हक़ीक़त तो बयान किया मां फनकार अमन जो सफ़ीर आहे या सभु कुझु तव्हांजे मथां गुज़री आहे छो त जॾहिं रत जो रिश्तो सिंध जो रिश्तो हिकु माउ जो रिश्तो
हिक क़ौम जो रिश्तो, हिक ॿोलीअ जो रिश्तो। अल्लाह हिकु, दरिया सिंध हिकु, क़ुरान हिकु, आख़िरी नबी बि हिकु, सिंध बि हिकु आहे त असां सभु हिकु आहियूं। असां पंज दरिया वारा न आहियूं। असांजो पीउ बि हिकु आहे, माउ बि हिकु आहे, क़ुरान बि हिकु आहे, रसूल बि हिकु आहे। हिक कबर में वञिणो आहे। दोगला असां न आहियूं। ॻाल्हि कंदासीं सिधी, जेके बाहि लॻणी आहे त भले मच लॻे त लॻे। बहरहाल तव्हांखे इहा नसीब इन करे के मथो इलेक्शन आहे। वाठा ईंदा, वॾा कप गिर ईंदा, वॾा चमचा ईंदा, तव्हांखे वरगलाईंदा। तव्हां सोची सम्झी अलाह खे हाज़िर नाज़िर ॼाणे जेके पंहिंजो मुख़लिफ़ सम्झो उनखे वोट कजो। वोट हिकिड़ी अमानत आहे। तव्हां शनाख्ती कार्ड ॾियो था, हुनजा नंबर लॻनि था, अंगूठो लॻे थो, उन खां पोइ स्याही लॻे थी, मस लॻे थी। सम्झो त तव्हां ज़मानत ॾियो था त ही माण्हू अमीन ऐं सादिक आहे। अमीन ऐं सादिक आहे। ही असांजे बचनि जे कमु ईंदो, असांजे कमु ईंदो, असांजा रोड रस्ता ठाहींदो, असांखे पाणी ॾींदो, नालियूं सीवरेज जो सिस्टम सही कंदो। ईअं न थिए त गटर वारो पाणी हुन पाणी सां मिली करे असांजे घरनि में अचनि, असांजा बच्चा उहो पाणी पीअनि जेको मोटर वारो पाणी हुजे। ईअं न हुजे। मुंहिंजा बच्चा सिंध धरती मुंहिंजी आहे। मां इन्हनि खे पंहिंजी भेण ऐं भाउ सम्झां थो, पंहिंजी अमड़ियूं सम्झां थो। तव्हां सभिनी खे पंहिंजो जेकॾहिं सॻो भाउ सम्झां थो त इन करे मां अंदरि जी आवाज़ तव्हांजे साम्हूं पेश कयां थो। मूंखे तकलीफ़ करण जो को बि शौक़ु न आहे। छो त इलेक्शन आहे। ये सांडराईंदा, रंग मटाईंदा, पाण खे मज़मून पेश कंदा। मूंखे यादि आहे, मां कराची में तक़रीबन 50-55 साल खां रहां थो। प्रेस क्लब ते मां डॉक्टरनि खे लठियूं खाईंदे ॾिठो आहे, उस्तादनि खे लठियूं खाईंदे ॾिठो आहे, नर्सनि खे लठियूं खाईंदे ॾिठो आहे, मास्तराणियुनि खे रोड ते गीलींदे ॾिठो आहे। उन खां पोइ हाणे कम ते जा जेके आबादगारा वीचारा आया हुआ, उन्हनि खे जेको सटको लॻो उहा उन्हनि खे ख़बर हूंदी। पुठनि ते अञा बि निशान हूंदनि पुलिस जे लठनि जा। ईअं न थिए। हर शइ खे तबाह न कयो। न एजुकेशन खे तबाह कयो, न हेल्थ खे तबाह कयो, न ज़राअत खे तबाह कयो। मां अल्लाह खे हाज़िर नाज़िर ॼाणी तव्हांजे साम्हूं हिकिड़ी ॻाल्हि पेश कयां थो। मां इस्करदू वियोसि, उन खां अॻियां गोना आहे। दरिया सिंध ख़ुदा जो कसम खणी थो चवां त तारो तार वहे पियो। हफ़्तो पहिरीं जी ॻाल्हि आहे। हफ़्तो पहिरीं जी ॻाल्हि आहे। इस्करदू खां अॻियां गोना हिकिड़ो इलाइक़ो आहे, उते मूं दरिया सिंध खे ॾिठुमि, गजगोड़ कंदे वहे पियो। मूं उन जे मुक़ामी माण्हू खां पुछियुमि, दरिया सिंध हिते वहे थो, असांजे पासे में त वारी आहे। त हुन चयो, तव्हांजा जेकॾहिं माण्हू भाड़ी न थियनि ऐं चश्मा लिंक केनाल ऐं थन केनाल जेकॾहिं विच में न कटिजे त इहो पाणी सिधो तव्हां ॾे अचे। विच ते थाड़ो लॻल आहे, उहो आहे चश्मा लिंक केनाल ऐं थन केनाल। हाणे थल केनाल जेको आहे रोड़ी केनाल खां बि वॾो आहे, दादू केनाल खां बि वॾो आहे। उहो पाणी ओॾे वञे थो, तव्हां वटि छा ईंदो? वारी थी उॾामे। हिकिड़े बुज़ुर्ग जो कोल हो, हिकिड़े ॻोठ में ॾाढो ई पोटो रहंदा हुआ। उन वटि ॿकरियूं हूंदियूं। राति